अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आज हम आपको थरी नस्ल की गाय के बारे में बताने वाले हैं और उसके अलावा गाय के नायाब नस्लों के बारे में जानने के लिए आप सब हमारे मल्टी अमेजिंग वीडियो चैनल्स को लाइक और सब्सक्राइब करें। जितना भी हो सके हमारी इन वीडियोस को दीगर अपने दोस्तों के पास शेयर करें और हमारे चैनल को ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें। व्यूअर्स, आज हम आए हैं गांव सोचड़ी भिड़ो, तालुका शहदादपुर, डिस्ट्रिक्ट सांगड़ में, और ये हमारे भाई हैं गुल मोहम्मद बुगियो साहब, और आज हम इनसे थरी नस्ल की गाय के बारे में इंटरव्यू लेंगे। तो चलें सुनते हैं गाय के बारे में इंटरव्यू। अस्सलाम वालेकुम, तव्हांजो नालो छा आहे भाउ? गुल मोहम्मद। अच्छा, ही तव्हांजो इलाइक़ो जेको आहे कहिड़ो इलाइक़ो आहे? इलाइक़ो आहे भिड़ो। अच्छा, ज़िलो सांगड़। ज़िलो सांगड़। अच्छा, ही असां तव्हां खां पुछंदासीं, ही तव्हां ढगियूं जॻह बीठो आहिनि, ही कहिड़े नस्ल जूं आहिनि? ये थरी नस्ल में। ही सभु थरी नस्ल आहे? पार करे क्रॉस में। अच्छा, ही तक़रीबन केतिरो खीर ॾींदियूं आहिनि महल ते? तक़रीबन महल ते 13 किलो 14 किलो महल ॾींदो। अच्छा जी। अच्छा, तव्हां हिनखे कहिड़ी खाद खुराक ॾींदा आहियो जानवरनि खे? राशन ॾींदा आहियूं, मानी ॾियूं था, फीड ॾियूं था, साओ गाह वग़ैरह। अच्छा, फीड तव्हां दुकान तां वठंदा आहियो या पंहिंजी ठाहींदा आहियो? जी, दुकान तां वठंदा आहियूं। अच्छा, ही तक़रीबन साल में हिकिड़े जानवर जे मथां तव्हांजो केतिरो ख़र्चु अची वेंदो? असांजो तक़रीबन जेको रक़म लहे थो इहो असांजो ख़र्चु अथनि। अच्छा, 1.5 लख ताणी 2 लख ताणी फीड और? हा, फीड। अच्छा, ही जेको बि तव्हां राशन वग़ैरह या गाह वग़ैरह मुल्ह वठंदा आहियो या तव्हांजो पंहिंजो ज़मीनूं वग़ैरह आहिनि उन्हनि मां कढींदा आहियो? ज़मीनूं पंहिंजियूं आहिनि, वरी वठी पिया अचूं था। अच्छा, ही खीर वग़ैरह जेको विकिरो कंदा आहियो या तव्हां पंहिंजो पाण में ॻोठ में इस्तेमालु कंदा आहियो? मां या खीर मां त यार कुझु थिए नथो। सही। जी हा। अच्छा, गवर्नमेंट जा के नुमाइंदा तव्हांजे माल में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि, त वैक्सीन वग़ैरह करण जे लाइ हिते डॉक्टर ईंदा आहिनि या न? न। कंहिं बि ज़िले जो, सांगड़ ज़िलो या हुनजे आसपास में मटियारी ज़िलो आहे? थी वियो मजबूरी में घुरायूं था अचनि, पर माना ख़ासि तौर ते न जेको हू जीअं चइजे। अच्छा, तव्हां छा चवण था चाहियो त माल जे हवाले सां गवर्नमेंट खे तव्हांजी कहिड़ी मदद करणु घुरिजे? असांजी जेकी मदद पंहिंजे तरफ़ां हुननि खां पुॼी सघे करे सघनि था। हा, मतिलबु त तव्हांखे राशन वग़ैरह फराहम करे या फीड फराहम करे या वैक्सीन वग़ैरह फराहम करे, तव्हां गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो था कयो? असांखे सभु ज़रूरतूं आहिनि, पोइ जेकी बि हुननि खे सहूलियत लॻे। सही। हा, असांखे सभु ज़रूरतूं आहिनि। माल आहे, माल लाइ त सभु ज़रूरत थींदी। अच्छा, ही टोटल तव्हां वटि केतिरियूं ढगियूं आहिनि, उन्हनि जो तादाद घणो आहे? असांजे 40 ढोर आहिनि। अच्छा, 40 ढोरनि जो जेका असां ख़िदमत करण जे लाइ केतिरा माण्हू आहिनि? हा, ख़िदमत करण लाइ असीं 8 माण्हू। 8 माण्हू? जी। 24 कलाक तव्हां हिननि जी ख़िदमत में आहियो? जी। अच्छा, हिन खां अलावा कुझु ॿिए नस्ल जूं ढगियूं हुजनि? ॿिए नस्ल जूं आहिनि, वरी उहे वरी ख़र्च वॾा थियूं खाइनि, पोइ असांजे हिसाब में ई सही आहिनि। अच्छा, ही तक़रीबन घणा नस्ल हूंदा आहिनि ढगियुनि जा? हिन में 2 नस्ल आहिनि। अच्छा, ही जेके साम्हूं बीठल आहे ही उज़वी जानवर ऑस्ट्रेलिया आहे। ऑस्ट्रेलिया जो आहे? जी, गोश्त जे हिसाब सां आहे। सही। जी। अच्छा, गोश्त जे हवाले सां जेको सो कहिड़ो नस्ल बहितर आहे? गोश्त जे हवाले सां ही पंजाब जो नस्ल। अच्छा, ही जेको तव्हां ॿुधायो ऑस्ट्रेलिया जो नस्ल आहे जेको अज़ुई जे लाइ तव्हां बीहारियो आहे, हिन जी क़ीमत केतिरी आहे हिन वक़्तु? हिन वक़्तु क़ीमत आहे ₹1 लख। तव्हांजो ख़रीद केतिरे में आहे? असांजो ख़रीद लख जो आहे। अच्छा। हा, बाक़ी क़ीमत रखंदा आहियूं ठाहे तयारु करे उज़ुई वारे टाइम ते। ही वज़न जे हिसाब सां खपंदा, हुस्न जे हिसाब सां कोन खपंदा। अच्छा, वज़न जे हिसाब सां, गोश्त जे हिसाब सां तव्हां खपाईंदा आहियो? गोश्त जे हिसाब सां। अच्छा, हुन खां अलावा जेको सो ॿियो को माल आहे ढगियूं वग़ैरह, हुन खां अलावा को माल? जी हा, माल आहे, ॾिसो जी माल। अच्छा, ही टोटल जेके ढगियूं आहिनि सभु हिकिड़ी नस्ल जूं आहिनि? हा, ही हिकिड़ी नस्ल जूं। तव्हांखे अंदाज़ो आहे त ढगियुनि जा टोटल केतिरा नस्ल हूंदा आहिनि? असां अंदाज़ो ॿिए नस्ल ते कोन करे, पंहिंजे ही जेको ॿ जिन्सूं पार करे ढगी रखंदा आहियूं, ॿियो ही थरी। अच्छा, ही शुरू खां वठी जेके ढगियूं तव्हां आहिनि या तव्हां मुख़्तलिफ़ जॻहनि तां ख़रीद करे ईंदा आहियो? असल में हिकिड़ी हिननि जी। अच्छा, ही जेको नस्ल तव्हां पाण तयारु कयो आहे पंहिंजी मदद पाण? केतिरो अरसो लॻो आहे तव्हांखे 40 ढगियुनि जो ढोर जेको? असांखे जहिड़ा 30 साल लॻी विया आहिनि। तव्हां मुसलसल 30 सालनि खां वठी जेको सो कमु कंदा था अचो? जी जी।
अच्छा ये क्रास वग़ैरह ये कहिड़े जिन्स जो आहिनि? जी असली में क्रास ही पार्कर जो आहे। पार्कर जो आहे। जी पोइ हिन मां वरी असां थरी पंहिंजो नस्ल ॾेई। अच्छा भला सिंध में हिन वक़्तु बहितरीन मां बहितरीन जेको सुठे मां सुठो नस्ल उहो कहिड़ो आहे? उहो मलीर आहे। मलीर आहे। हा मलीर आहे। वो कहिड़े हिसाब सां, गोश्त जे हिसाब सां, हुस्न जे हिसाब सां या खीर जे हिसाब सां? उन में खीर पा वाधड़ पाए माना इन हिसाब सां। अच्छा उन मलीर में टोटल महल ते केतिरो खीर हूंदो आहे? मलीर में खीर इलाही आहे हिननि जे मुक़ाबले में वधीक आहे। हा मलीर में हिननि खां पोइ सालो आहे। सही जी। अच्छा माल में तव्हांखे ख़बर आहे त भला केतिरनि क़िस्मनि जूं बीमारियूं वग़ैरह हूंदियूं आहिनि? माल में असीं एतिरी वरी डॉक्टर खे ख़बर हूंदी आहे असांखे एतिरी न मालवंद हुअण जे नाते सां तव्हांखे कुझु ॼाण हूंदी त कुझु जेके हल्कियूं फुल्कियूं बीमारियूं जिन तव्हांखे उहा असीं दरगुज़र करे छॾियोसीं। अच्छा का अहिड़ी बीमारी जंहिंसां तव्हांजे जानवरनि खे सभ खां वधीक नुक़सानु थींदो हुजे? हा उहो घेटार आहे। घेटार उहा बीमारी छा आहे? उन जूं कहिड़ियूं निशानियूं वग़ैरह आहिनि? उन जो निशान गलो सुॼी पवंदो आहे थोरो। गलो सुॼी पवंदो आहे पोइ साह बंदि थींदो आहे, खाइण पीअण छॾे वेंदो आहे। अच्छा हा उन बीमारी ते कंट्रोल थी वेंदो। अच्छा कंट्रोल नथो थी सघे, उन जो कोई इलाजु न आहे? अच्छा उहो हिते तव्हांजे आस पास में इलाइक़े में या किथे को इहा बीमारी मौजूदु आहे? हींअर मौजूदु कोन्हे। अच्छा का ख़ासि हुन जी मुंद मौसम हूंदी आहे न बीमारी जी? आहे मथियूं महीनो 12 महीने में अचे थो। अच्छा हा असुल में असां वटि आई हींअर गुज़री वई शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अच्छा पोइ हुन में जानवरनि जो बचाव थी वेंदो आहे या वीचारा मरी वेंदा आहिनि? बचा ते कंट्रोल कयूं था उहो बचा थियो थो वञे। अच्छा अगरि बीमारी या जानवर सिंध में कंहिं बि हंधि जानवरनि खे बीमारी लॻी थी वञे त उन खां बचण जे लाइ तव्हां छा ॿुधाईंदा माण्हू हंधि माण्हू जेके आहिनि उन्हनि खे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि? असीं त इहो ई बसि पंहिंजो जेको हिसाबु आहे दुई मुई कंदा आहियूं माल जो बचाव इहो ई आहे। ॿियो हींअर सिस्टम आहे डॉक्टर नारो। अच्छा को लॻाईंदा आहिनि त दुही मां मुराद छा मतिलबु त इहे मच्छरनि वग़ैरह मां थींदो आहे? जी हा मच्छरनि। अच्छा सरकारी डॉक्टर इन बीमारी जो को वैक्सीन वग़ैरह करण जे लाइ तव्हांजे इलाइक़े में कोन था अचनि? न। अच्छा तव्हां कॾहिं कंप्लेन वग़ैरह कई आहे त इहा तव्हां डॉक्टर कोन था अचनि या अचणु घुरिजनि? न न न उहो असां वरी कोन कयोसीं। सही। जी हा असां वरी पंहिंजे गुज़र जे हिसाब सां कयो ॾाऊं पोइ ॾाऊं तव्हां ॿुधण वारो केरु कोन्हे। अच्छा अगर तव्हांजे तरफ़ां असीं गवर्नमेंट खे अपील कयूं कंप्लेन तव्हांजी रजिस्टर करायूं हिते डॉक्टर जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि जा अचनि त तव्हां उन्हनि सां ताउन कंदा हो हिते ॻोठ में वैक्सीन वग़ैरह कराईंदा हो आस पास में? ठीकु आहे वॾी महिरबानी, तकलीफ़ लाइ माज़रत, तव्हां असांखे टाइम ॾिनो, महिरबानी तव्हां।